अस्सलाम वालेकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली, मुंहिंजा भाइर भेनर ॻोठनि में रहनि था, बहिराड़ी में रहनि था, झंगनि झरनि में रहनि था। उन्हनि सभिनि खे मुंहिंजो प्यार भरियो ॿीहर सलाम। उमेद त तव्हां सभु ख़ुशि बाश हूंदा, पंहिंजे घरनि में आबाद हूंदा। त मुंहिंजी ब्लॉग जो आगाज़ थी चुको आहे। शाम जा थिया आहिनि 4:30। तव्हांखे मां ॾेखारियां थी टाइम। हे ॾिसो, ही थिया आहिनि शाम जा 4:30 थिया आहिनि। त अॼु मूं सोचियो त कल्ह बारिश थी वई ऐं अॼु असांजा कपिड़ा बि वॉश थिया आहिनि। हर जुमे जो कपिड़ा वॉश थींदा आहिनि असांजा। ऐं त मूं सोचियो त जेके पहिरें वारा रखियल आहिनि कपिड़ा, त उन्हीअ खे जेको मां पहिरें प्रेस करे वठां। इहे एतिरा सारा मूं कपिड़ा प्रेस कया आहिनि, हितां खां वठी एतिरा। इहे मां जोड़ा पोइ ॿुधाईंदसि तव्हांखे त केतिरा मूं कया आहिनि ऐं अञा थियनि पिया ॾिसां। ऐं आख़िर में ॿुधाईंदसि त केतिरा कपिड़ा मां प्रेस करे चुकी आहियां। ऐं ॿी ॻाल्हि ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे न व्यूज़ था ॾियो, न ही जो कमेंट्स था कयो, न लाइक था कयो। आख़िर अहिड़ी त ख़राब बि ॻाल्हि कोन्हे का मुंहिंजे चैनल में। सिंधी, बिल्कुलु सिंधी, प्योर सिंधी चैनल आहे, साफ़ु सुथिरो चैनल आहे। तमामु कॾहिं कॾहिं मां मज़ाक़ मां करे छॾींदी आहियां, मज़ाक़ चैनल आहे। इन में इहो न आहे त रुॻो मां सीरियस थी तव्हां सां ॻाल्हायां, पर जेको सो थोरो सो केॾी महिल मां पंहिंजे ॿारनि सां फ़नी बि थी वेंदी आहियां। सो प्लीज़ तव्हां मुंहिंजे चैनल खे अॻिते वधायो। सिंधी चैनल आहे ऐं मुंहिंजो उर्दू बि चैनल आहे, सोलंगी फैमिली ब्लॉग। उन खे बि जेको सो तव्हां अॻिते वधायो। उनजी मां लिंक ॾींदसि हिन जे सिंधी चैनल जे डिस्क्रिप्शन में। ऐं उनखे कमेंट्स कयो। एतिरा सारा मुंहिंजा भाइर भेनर आहिनि जेके ॿाहिराड़ी ॻोठनि में रहनि था, झरझंग रहनि था। मुंहिंजे वीडियो खे ॾिसो ऐं उनखे अॻिते वधायो। सिंधी चैनलनि खे अॻिते वधायो, सिंधी चैनलनि खे प्रोमोट कयो। सिर्फ़ु मुंहिंजे खे न, चाहे जेतिरा बि सिंधी ॿाहिरि रहनि था, USA में, UK, कैनेडा, पेरिस, जिथे बि मलेशिया आहिनि, सऊदी अरब, दुबई, मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो। हीउ चैनल जेको आहे माण्हू ख़ुशी मां कोन थो ठाहे, पर पोइ मजबूरियूं हूंदियूं आहिनि ताकी हू ठाहे थो। पर अञा ताईं मूंखे को बि हिन मां लाभ कोन मिलियो आहे। त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे थोरो ॾिसो, वॉच कयो, सब्सक्राइब कयो। पसंदि अचे थो त इंग्लिश में कमेंट्स कयो, उर्दू में कयो, सिंधी में कयो, पश्तो में कयो, सभु में तव्हां करे सघो था। अरबी में कयो, कमेंट्स कयो ऐं सुठा कमेंट्स कयो। ऐं बैड कमेंट्स जी करण जी का ज़रूरत न आहे। इन खां बहितर आहे त तव्हां सिर्फ़ु लाइक करे छॾियो ऐं चैनल खे ज़रूरु ॾिसो। बाक़ी पोइ मिलूं था। हीअं अञा कुझु कपिड़ा मां कयां पई प्रेस। जेको सो मूंखे जेको सो हेठि वेही मां ज़मीन ते कपिड़ा कंदी आहियां प्रेस, त कपिड़नि जी प्रेसिंग तमामु सुठी थींदी आहे। त इन करे मां हेठि पई कयां ऐं वरी पोइ मिलूं था थोरी देरि खां बाद कपिड़ा प्रेस करे वठां। त जनाब, हीअ मुंहिंजा कपिड़ा इस्त्री थी विया। हीअ थिया आहिनि 2 मुंहिंजा अबाया। ऐं टाइम ॾिसो, ऐं हीअ ढेर कपिड़नि जो इस्त्री थी वियो आहे। नंढड़ी जो सूट कयो आहे प्रेस। त मूंखे तक़रीबन 4:30 खां 5:30 कलाक, 6:30 2 कलाक लॻी विया आहिनि। 8-9 सूट थिया आहिनि। तमामु घणो थकिजी पई आहियां, हद खां वधीक। छा थी करीं? तूं ख़राबु करे छॾी न, अंदरि विझी। हाणे मां कपिड़ा इस्त्री करे छॾिया ऐं मां जेको सो निमाज़ जी पढ़ी छॾी 3 पहरी जी। ऐं फ़ातिमा आई आहे त मूंखे नए कराए, माना मूंखे विंजार। ऐं मां हणां थी हाणे मोबाइल खे चार्जर ते, थोरी चार्जिंग थिए, वरी पोइ मिलूं था। फ़ातिमा खे विंजारे। अलाए जिगरो मुंहिंजो, मिठो मुंहिंजो, हैलो। सफ़ा खां नंढो घर में ॿारु हीअ आहे। हिनखे सभिनि खे प्यारी फ़ातिमा आहे। ही मां पंहिंजे बेडरूम में वेठी आहियां ऐं ही साम्हूं माशाल्लाह प्यारो मंज़रु आहे। सुबुह जे टाइम ते तमामु ख़ूबसूरत मंज़रु हितां नज़र ईंदो आहे। तमामु वणंदड़ मंज़रु हूंदो आहे। ऐं फ़ातिमा खे त मां विंजारे छॾियो ऐं कपिड़ा चेंज करे छॾिया हुनजा।
हाणे उहो वई आहे मथे, अचे त पोइ फातिमा सां गॾु था कयूं। ॾिसो ही फातिमा अची वई, फातिमा खे मूं कपिड़ा मटाया। हाणे फातिमा सां ॻाल्हाईंदासीं, फातिमा सां ॻाल्हियूं कंदासीं। ऐं फातिमा हाणे ॻाल्हाइणु सिखे पई। फातिमा स्कूल वेंदी आहे? कहिड़े क्लास में पढ़ंदी आहे? ABC में चइबो आहे KG में, KG1 KG1 हाँ KG1। अॼु फातिमा अखियुनि में कजल बि विझरायो आहे। फातिमा सां कजल ॾिसां, फातिमा लॻाईंदी कोन्हे। फातिमा खंडी, ये है फातिमा खंडी। ॾंद कोन अथसि फातिमा खे। वो तो तुम मिस कहिड़ी आहे? शुमैला, शुमेरा, सुमेरा। ऐं भला मिस प्यार कंदी आहे? छा चवंदी आहे? छा चवंदी आहे? उथी पे ॿुधाए न। थकिजी पई जा, थकिजी पई जा। फातिमा खे गंज कराइण जो एॾो त शौक़ु हो, ॾाढो शौक़ु हुअसि। हर वक़्तु ने मुंहिंजी गंज करायो, मुंहिंजी ठोड़ करायो। छाजी सॉरी? ही ॿई ॼणा भाउ भेण आया आहिनि हेतिरनि ॾींहंनि खां पोइ सिपारो पढ़णु। कल्ह पढ़ियो हुई? हाँ कल्ह पढ़ियो हुई, उहो ॿ महीने खां पोइ आई आहियां। कल्ह त कोन आए न। कल्ह आयो? हाँ अजवा कल्ह पहिरियों सिपारो वॾे काशीप जो कंप्लीट कयो। ऐं हीअ ॿ टे ॾींहं खां पढ़े न पियो त इन करे हिनखे पुठिते करे छॾियो। ऐं कुरान शरीफ़ लिकाए थो त मूंखे न ॾिसनि, शर्म थो अचे। शर्म हुजे न, अलाह खां हुजे शर्म, मूंखां न हुजे माण्हुनि खां। ऐं हीअ ॾिसो, तूं सिपारो सबक़ कोन थी वठी? फातिमा पढ़ंदी आहे। हा इहो पढ़े पोइ तूं वठी पढ़जा। तूं कोन पढ़ंदी आहे? छो? बसि ॿीहर न अचिजां मूंॾे। ॿारनि खे हाणे कुरान शरीफ़ जो सबक़ ॿुधूं ऐं सबक़ ॾियूं। हाणे फातिमा आई आहे, फातिमा पढ़। हितां बिस्मिल्लाह रहमान रहीम। हा ऐं हीअ आहे असांजे राति जी मानी, हल्की फुल्की ऐं शामी कबाब आहिनि, भिंडियूं आहिनि ऐं हीअ अंब आहिनि। ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं ज़्यादा पसंदि अचे त सब्सक्राइब बि कयो। मिलंदासीं हिकु वरी नई वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। हीअ ॿार पिया हिते मानी खाइनि, राति जो टाइम आहे, राति जी मानी। ऐं हीअ मुंहिंजी चांहि आहे राति जी।